बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। व इन तउतू नेमतल्लाहि ला तुसूहा। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फी मक़ामिल आखर सुम्मा लतुसअलुन्न यौमइज़िन अनिन नईम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सभी साथी दिल जी मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां आका से दुरूद पाक पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादी व अहले बैती अजमईन। वाजिबुल एहतराम गोठ बाग पई ऐं गिरदो नवाजा दोस्तों मुसलमान भाइरो, रब करीम जा तव्हां असां गुनाहगारन ऐबदारन बदकारन जे मथां नड़ा लौड परे ओ नड़ा टेक न दे। रब साईं जा तव्हां असां गुनाहगारन ऐबदारन बदकारन जे मथां अणगणिया एहसान ऐं मेहरबानियूं जंहिं रब साईं हिन क़ुरान पाक जी रहमत वारी महफ़िल मजलिस में घुराए करे क़ुरान पाक जो दीदार भी करायो आहे ऐं क़ुरान पाक जे ॻाल्हियुनि जे ॿुधण ऐं ॿुधाइण जी तौफ़ीक़ अता फरमाई आहे। इहा महफ़िल हाजी अलीगुल कलोड़ो साहब नड़े जे सुन्नत तोहर खुशी वारे मौके ते रखराइया आलम सगोरा घुराया थे जेके कुरान पाक ॿुधाईंदा। शल अल्लाह रब्बुल आलमीन हर एक खे या तौफ़ीक़ दे त असां पंहिंजूं ख़ुशियूं क़ुरान जे महफ़िलनि मजलिसनि सां सजायूं। असां पंहिंजे बचड़नि जूं ख़ुशियूं क़ुरान पाक जे महफ़िलनि मजलिसनि सां सजाईंदासीं त इंशा अल्लाह क़ुरान पाक जे सदके अल्लाह सही असांजे बच्चनि खे हर मुसीबत खां बचाईंदो। पाण ते वेठा हो त बि हरकत न कयो, चुप करे वियो। जतो यो खणी न चवंदोमांव कलोड़ो आहे पोइ त सट ॾींदोमांव न। हा न न जतो तक न कबी भाई कलोड़ो को हूंदो नंढो त पोइ हुनखे वरी सिधो कबो। अल्लाह रब्बुल आलमीन असां समूरनि खे इहा तौफ़ीक़ ॾे जो असां ख़ुशियुनि जे मौक़नि ते अल्लाह जो क़ुरान पाक पढ़ायूं। न त हक़ीक़त हीअ आहे अॼोके हिन फितने वारे दौर में खुशियुनि शादियुनि वारे मौक़नि ते क़ुरान पाक पढ़ाइण इहो बि वॾो जिहाद आहे। छो
त जंहिं फितने वारे दौर में माण्हू हज़ारे रुपया ख़र्च कनि था, लखे रुपया ख़र्च कनि था अल्लाह खे नाराज़ करण जे लाइ। अहिड़े दौर में असां इहे सभई शयूं बंदि करे अल्लाह साईं जो कलामुल्लाह पढ़ायूं। इन जे लाइ जिगर बि खपंदो, इन जे लाइ दिलि बि खपंदी। अब इन जे लाइ जिगर बि खपंदो त इन जे लाइ दिलि बि खपंदी। छो त असां ॿाहिरनि सां संबूरनि सां चओ त पुॼण जी सघ रखंदा हूं, पुॼी वेंदा हूं, पर वॾेरनि सां पुॼण ॻाल्हायूं न था मूंसां। अब ॿाहिरनि माण्हुनि सां पुॼी वेंदा हूं, पुॼण जी सघ बि रखंदा हूं। ॿाहिरियां असांजा हवाल होटलनि जा ओताकुनि जा ॿिया हूंदा न, पर असांजो अहवाल घर जे दर खां अंदरि वरी थोरी सूरत हाल मूंसां ॻाल्हायो। मां घणो वाइदो न कंदुमि, इंशाअल्लाह थोरो वाइदो कंदुमि। मां पंहिंजे माइट हाजी अली गुल खे इन ॻाल्हि ते मुबारकबाद बि चवंदुमि, पर पोइ इंशाअल्लाह उम्मीद इहा आहे कंहिं कंहिं जाइ ते जो विहांवनि जे मौक़नि ते वञूं था, पोइ जा वाइदो 2 ॾींहं अॻु में था रखाइनि या पोइ था रखाइनि। 2 ॾींहं अॻु में जेको वाइदो थियो त वरी विहांव में उहो साॻियो ई धमाका। पोइ चइबो आहे त बा क़ुरान बि राज़ी त शैतान बि। वरी पोइ ते इन करे रखाईंदा दादा उन राति मथां न मुड़नि। मां त वरी सिंधीअ में वाइदो कंदो आहियां, वरी हिते वरी विजा बि आहिनि त पोइ थोरो मिड़ई। उन राति इन करे वाइदो न रखाईंदा आहियूं दादा, हेॾो हलंदो क़ुरान पाक हो बि पंहिंजे आदत खां मजबूर। पोइ थी पवंदो टकर, पोइ थी पवंदो टकर। मौलवी बि न मुड़नि, वाइज़ में चवनि, होॾों बि इहे दोल तालनि, आवाज़ ॿाहिरि वञनि त माना विच ते फासी पवंदो आहे माण्हू। पोइ इन करे चवंदा आहिनि या अॻु में वाइदो रखायूं या पोइ वाइदो रखायूं। जीअं घर में बि असां रही वञूं त ॿाहिरि बि सिंधी आवाज़ उर्दू उर्दू न आहे, न बलोची आवाज़ सिंधीअ में आहे। ऐं अल्हम्दुलिल्लाह हाणे इहो केतिरनि जाइनि ते शऊर अची वियो आहे, जाते लाखूं रुपया विहांवनि में फायरिंग ते ख़र्च थींदा हा, शराबनि ते ख़र्च थींदा हा, ॻाइणनि रागनि ते ख़र्च थींदा हा। अल्हम्दुलिल्लाह हाणे असां बि पंहिंजी महिनत जारी सारी रखी अचूं था। उते हाणे क़ुरान पाक जा वाइदा था थियनि। अब उते कचे में बि वञूं था, कचे में त अञा ॿी सूरत हाल हूंदी न, कचे में बि वञूं था पोइ उहे बि ईअं चवंदा हुआसीं अॻे असां वटि सूरत हाल बि हुई, पर हाणे अल्हम्दुलिल्लाह चओ क़ुरान पाक जो रंग हर जाइ ते लॻंदो रहंदो। ऐं हूअं बि अल्लाह जेके नेमतूं ॾिनियूं आहिनि उन नेमतुनि मां औलाद बि हिकिड़ी नेमत आहे। औलाद बि हक़ीक़त इहा आहे, जेकॾहिं उन औलाद भी हिकिड़ी नेमत आहे, उन नेमत जो क़दुरु करे असां क़ुरान पाक खां ॿाहिरि न वञूं त इंशाअल्लाह इन नेमत जे बदिले वरी चओ रब सही ॿी नेमतूं बि फरमाई। हाय हाय औलाद दे भी अल्लाह, वरी जवान भी औलाद अल्लाह करे, औलाद जो खुशू भी अल्लाह ॾेखारे, वरी उन ई अल्लाह सां टक्कर खाऊं। हाँ बा उन ही अल्लाह सां टक्कर खाऊं। पोइ रब चंदो बाना कुछ त हया कर, रब चंदो बाना कुछ त ख्याल करे। हाँ मां मेहरबानियूं कयूं मैं, इनायतूं कयूं मैं, पोइ कुछ भी ख्याल न रखे वरी हथियूं टक्कर मुक़ाबलो मूंसां कयई अल्लाह। ऐं ॿुधो मुसलमानो, हक़ीक़त हीअ अथव, असां भी हर ॻोठ में वञूं था, हर प्रोग्राम जे हिसाब सां मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा प्रोग्राम थियनि था, वञूं था, कलामुल्लाह जे मेहनत रंग ॾेखारियो। हवा कलामुल्लाह जी मेहनत। महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत जे ख़ैर ख़्वाही जे लाइ आलम सगोरा भी ॾींहं रात मेहनत पंहिंजी जारी रखियूं था अचनि। ओ मुसलमानो मां त हीअं चवंदो आहियां, कलामुल्लाह जो क़दुरु कयो।
इए न थे जो असांजो खुशियूं हुजन मुसलमान नाले जा हुजूं यार सभई रस्मूं हिंदुनि वारियूं हुजन अल्लाह सजी मेहरबानी आ जो रब करीम बचड़ा भी देना बच्चन जो खुशियों भी दिखारे तो हकीकी मोमिन मुसलमान वो जेबो जेको वरी खुशिन में अल्लाह जो कलामुल्लाह पढ़ाए ओ मुसलमानो मत हे जुमलो चौंदो उन्हनि को पुछा करे ॾिसो जंहिंजे घरनि में न को पुटड़ो आ न को न्याणी आ चवंदा सही दुआ गुरु अल्लाह पुटड़ो दे न्याणी दे मां कुरान पाक जो वाइज रखराईंदुमि अवाई चवंदा वइल त उदू नेमतल्लाहि ला तो सुहा रब करीम फरमायो मां अल्लाह तवां जे मथो एतिरियूं नेमतूं कयूं ने एतिरियूं मेहरबानियूं कयूं ने लाइणो त तवां जे वस में नाहे पर ज़बान सां वा गणे भी नथा सगो उन्होंने नेमतुन मां औलाद उन्होंने नेमतुन मां औलाद भी हिकिड़ी नेमत आ औलाद में पुट भी अथई न्याणी भी अथई पुट भी नेमत आ पर न्याणी नेमत भी आ त अल्लाह जे तरफ खां तोहफो भी आ पुट नेमत आ न्याणी नेमत भी आ त न्याणी अल्लाह जे तरफ खां तोहफो भी आ सही अवां भी सियाणा समझदार वेठा हो वडड़ा वेठा हो मां त पंहिंजे अखियुनि गुनाहगारनि सां ॾिसी आयो आ वॾा वॾा बंगला पर उन जे घर में उन्हनि बंगलनि में नौकर रहंदा हा न को पुटड़ो उन्हनि बंगलनि में पो घुमे न को न्याणी उन बंगलनि में पई घुमे वॾा वॾा न पुटड़ो न न्याणी आवाज़ पक्को बंगलो हुजे पर यार घर का वो बार का सवा न ठांदो आ न को न्याणी जो हुंदी न को पुट जो हुंदो वो चर्च हालांकि भले पक्को बंगलो ठहियल हुजे एसी वारो बंगलो ठहियल हुजे पर चवंदो पो भी मूंखे बंगलो खाइण थो अचे पीउ माउ तड़पंदो कंहिंजे लाइ रब हबली मिन सालिहीन अल्लाह जा नबी भी तड़पंदा विया रब करीम को दुआऊं घुरंदा विया अल्लाह असांखे नेक बच्चा नसीब कर अल्लाह असांखे नेक बच्चा नसीब कर चबो तो औलाद नेमत या पर जेकॾहिं औलाद वरी नेक सालिह हुजे त डबल नेमत या मां घोड़ इन्हनि पंहिंजनि कननि सां वॾनि खे ॿुधो आहे खोड़ पंहिंजे कननि सां वॾनि जा लफ़्ज़ ॿुधाइनि था पुट 6-7 आहिनि पर सभई नाफ़रमान पोइ वरी मथां ईअं चवंदा इन को न हुजनि हा हिकु सूरत छह हुजनि 7 हुजनि सालिया न हुजनि सुधरियल न हुजनि त इहो पीउ माउ जे लाइ अज़ाब आहे हिकिड़ो ई हुजे पीउ माउ जो फर्मा बरदार हुजे चवंदो इहो ई मुंहिंजे लाइ गंज आहे ओ नौजवानो अल्लाह जो वास्तो तव हेड़े न खुशियुनि जे मौक़नि ते पंहिंजे वॾनि ॾिसंदा कयो मां भी पंहिंजे अखियुनि जो तजुर्बो कयो आहे अवां खे भी तजुर्बो हूंदो शादीअ जो मौक़ो हुजे या सुन्नते तूर जो मौक़ो हुजे उन ॿारनि जे वॾनि खे मानी न वणंदी आहे ख़ुशीअ में ईअं चवंदा महिमान आया महिमान खाई विया असांजो ईअं ई ड्रो थी वेंदो नौजवानो तव्हांजे करे पीउ माउ तड़पे रोए रड़े बच्चनि जूं ख़ुशियूं बच्चनि जूं ख़ुशियूं इहो पुट वरी वॾो थी जॾहिं पीउ माउ सां टकर खाए पीउ माउ जी बेइज़ती करे तोखो तो पुछा कयां चवंदो त इहो हुजे अल्लाहु अकबर मां हे भी जुमला चवां इन हफ्ते में तवज्जो करे इन हफ्ते जे अंदर जेकने अल्लाह ये दुनिया तबाह करे क़यामत आने हाथ आने सके पियो इन हफ्ते जे अंदर जेकने दुनिया तबाह करे इसराफील सोने के हुक्म करे इसराफील सूरत फूक इसराफील सूर फूक दुनिया तबाह कया हाने पापा जन नाफरमानन के घुराया उनन सा हिसाब किताब कया पर अल्लाह वरी भी अन्या कंहिंजे करे रहम करे तो असां के जिंदगी दे छे मन वरी भी सीधे रस्ते ते अचन सही थियो शाहे
जो ये दुनिया खत्म थे हाँ बड़ियां डाडा दुखिया एकड़े डी में एकड़े हैदराबाद जे धरती ते मैं हफ्ते जी गाल पो कया एकड़े डी में हैदराबाद जे धरती ते एकड़े नाफरमान पुट पंहिंजे माउ खे कत्ल कयो कंहिंखे अम्मा के उन माओ के धक्का पोहणे तवज्जो करो न माओ जीजल के धक्का पोहणे जंहिंजे लाइ महबूब मुस्तफा करीम फरमायो अबे अम्मा जे ॾिसण सां रुठल रब परची पवंदो आ केरु भी गुनाहगार अन्नज़रु इला वजहिल वालिदैन इबादत महबूब से जा लफ्ज़ तो बुधाया हुजूर से फरमायो केडो भी गुनाहगार वा ऐबदार वा बदकार वा इन नियत सा पंजे पी माओ जे चेहरे दे दिसे तो तबे मोहम्मद करीम चेहरे जे दिसन जे ला भी इबादत फरमाया महबूब फरमायो पंजे पी माओ जे चेहरे के दिठई उन चेहरे जे दिसन जे करे भी रुठ रब परची पवंदो अल्लाह के राजी करण जा तौबा वारा तरीका भी थी पर जेकॾहिं पीउ माउ जो छड़ो चेहरे के ॾिसी मुर्की पएन पो भी रुठल रब परची उन माउ के पो कत्ल करे कातिल ज़ालिम उन माउ पंहिंजी जीजल के कत्ल कयो जंहिंजे लाइ महबूब मुस्तफा करीम फरमायो अबे अम्मा जे चेहरे जे ॾिसण जे करे अबे अम्मा जे चेहरे जे ॾिसण जे करे अल्लाह कबूल पिल हज जो सवाब ॾींदो आ थी वियो असां जंहिंजे चेहरे जे ॾिसण सां हज जा सवाब पा मिलनि जंहिंजे चेहरे जे ॾिसण सां रुठल रब पो परचे अॼु उन चेहरे जे ॾिसण सां अॼु उन चेहरे ते पुट धक तो हणे अॼु उन चेहरे के पुट पियो थो छा कहिड़ा लफ़्ज़ चओ ज़बान जन साथी अल्लाह सही असांजे नौजवान के हिदायत नसीब फरमाए माहे वाइज़न में जुमलो तो चौंदो वता ओ नौजवान माहे जुमलो तो चौंदो वता इन ज़ालिम के अल्लाह ढर छोड़नी जय ज़ालिम पंहिंजे माउ जीजल के कत्ल कयो माउ के धक हणंदो हूंदो यो चंबो भी अल्लाह ॾिसंदो हूंदो माउ के चंबो हणंदो हूंदो माउ के लठ हणंदो हूंदो माउ के कुहाड़ी हणंदो हूंदो यो धक हणंदे भी अल्लाह साईं ॾिसंदो हूंदो या कुहाड़ी भी अल्लाह ॾिठी हूंदी लठ भी अल्लाह ॾिठी हूंदी वरी उन टाइम ते जीजल माउ का न का कूक दाह भी कई हूंदी इन जे धक जे करे माउ वेचारी चीखां भी कयूं हूंदियूं इन जे धक जे करे माउ वेचारी रड़ियूं भी कयूं हूंदियूं छॾण जे लाइ डुकी भी हूंदी यो मंज़र अल्लाह भी ज़रूर ॾिठो हूंदो आलमन जा वाइज़ ॿुधो था न आलमन जा वाइज़ ॿुधो था न बीबी हाजरा छड़ो पुट जे पाणीअ जे करे तड़पी ही रब खे इहो तड़पण एॾो वणी वियो चए ओ मुरे वारा हाजी वञो बीबी हाजरा वारे जाइ ते न डुकंदे त मां हज उमरो क़बूल न कंदुमि माउ जो तड़पण त इहो आहे जीअं बीबी हाजरा पई डुके अल्लाह अकबर अम्मा हाजरा जे तड़पण के अल्लाह मकाम केडो ॾेई छॾियो अॼु भी निशानी आहे क़यामत ताईं अम्मा हाजरा जे तड़पण वारी निशानी मौजूद आहे अलाए छा थियो असांजे मुसलमान के या रबिन सां बाउन वारी वाट हूंदई हिन ज़ालिम जी दिल कीअं चयो हूंदो माउ के धक कीअं हया हूंदा माउ इलाज भी कया हूंदा माउ चीखां भी कयूं हूंदियूं तू भी कयूं हूंदियूं पर इन ज़ालिम के रहम न आयो हूंदो ओ नौजवान बुध जाए ओ नौजवान बुध जाए कुछ दुआऊं अहिड़ियूं थी जंहिंजो ताल्लुक डायरेक्ट अल्लाह सां हूंदो आहे मलाइकनि जो न सां वास्तो ई न हूंदो आहे मलाइकनि जो न सां वास्तो ई न हूंदो आहे हिकिड़ी दुआ थी पीउ माउ जी ॿी दुआ थी मज़लूम जी टी दुआ थी रोज़ेदार जी रोज़ेदार जे दुआ जो ताल्लुक भी डायरेक्ट अल्लाह सां हूंदो आहे पीउ माउ जे दुआ जो ताल्लुक भी डायरेक्ट अल्लाह सां हूंदो आहे ऐं मज़लूम जो ताल्लुक दुआ जो भी डायरेक्ट
अल्लाह सही शला सा मुसलमान के सही समझ नसीब फरमाए आमीन। तज हुन पांजी कब्र कारी करे छड़ी, हुन पांजे लाए तबाही करे छड़ी। पर अम्मा जी जल जे लफ्ज़न ते गौर तकर, अम्मा जी जल लफ्ज़ केड़ा थी चवे जेके ताज़ा धक लगलन, जे जिस्म में भी सूर हुंदो, जो रूह अञा मौजूद आ रूह कोन निकतो आ। अम्मा थी चवे वरी भी अम्मा पांजे मथों यो डो हयो थी वने, अम्मा थी चवे मुझो पुट जज्बाती आ, वरी भी चवे थी मुझो पुट जज्बाती आ। ये नथी चवे त बेहयावा के शर्म ना आयो, बेहयावा बेगैरत के शर्म ना आयो जो मुखे धक्का तो वने चवे थी मुझो पुट जज्बाती। वाह जी जल मां तुझे न बाज जे मथा कुर्बान वना, वाह जी जल मां तुझे शफ़क़त जे मथा कुर्बान वना। अम्मा पेरियां त लफ्ज़ ये चया मुझो बच्चो जज्बाती आ, पोयन लफ्ज़न ते तवज्जो कजाए वरी पोयो लफ्ज़ केडी वडी गाल आ, अन्या भी नौजवान के हयाओ नथो अचे। अम्मा थी चवे मुझे बच्चे के बुधाए जो मां जी जल तोखे माफ करे छडियो आ। अल्लाहु अकबर। अम्मा थी चवे पांजे कातिल पुट खे थी चवे बुधाए जो समान तोखे माफ करे छडियो आ। वाह मुझी अम्मा तो पंजे धक्कन के न ॾिठो, वाह मुझी अम्मा तो पंजे दाहुन के न ॾिठो, वाह मुझी अम्मा तो पंजे दर्दन के न ॾिठो। पो भी चवे थी मुझे बच्चे के बुधाए जो मां तोखे माफ करे छडियो आ। इन माओ के अज नौजवान ॾिसण जे लाइ तैयार। हिकड़ो वाक्यो नाए हजारे वाक्यान, हिकड़ो वाक्यो नाए हजारे वाक्यान। बियो भी मां तव्हां के वाक्यो भेरो थो जा रही वञा, वाइज़न में तमां यो वाक्यो ॿुधाईंदो रहंदो आ। अबे अम्मा जो मौज़ू खणबो त ॻाल्हि डिगी थींदी वेंदी। अम्मा जे दर्द जो हिकड़ो मिसाल थो ॾियां। अम्मा वेचारी बहराड़ीअ जी आ, गरीब मिस्कीन आ। अम्मा वेचारीअ के खाधो कोने को, बचड़ो खीर ते आ, बचड़े जो ढो को नथो थे। ओ बाग पये गिरदो नवाजा मुसलमान तवज्जो तकर मां नौजवान के अर्ज कंदो रहंदो आ। अल्लाह अकबर। अम्मा बेचारी डॉक्टर वटाई, ओ डॉक्टर मां मिस्कीना मां गरीबा, वेलो भुख ते हुंदिया, कदे कदे वेलो ढव ते खाईंदिया। मुझो बचड़ो खीर पिया का, मुझो बच्चो खीर पिया का, मुझे बच्चे जो ढव नथो थे। बुधा त सही तो वट का इंजेक्शन आए या कट की कैप्सूल आ जेको मुके दे मुझे खीर जो मसलो हल थे, मुझे जी मुझे बच्चे जो ड्रो थे। डॉक्टर तो चवे अम्मा मसलो त हल थी वेंदो पर तुझो जिस्म दुखंदो रहंदो। अम्मा हाँ मां डॉक्टर जे जुमलन के भी बुध, अम्मा जे गुफ्तगू के भी बुधाया तो डॉक्टर तो चवे हाँ मां एकड़ी सुई आहे, इंजेक्शन आहे जेका तोखे डोरे में हणानी पवंदी, खीर त वधंदो पर तुझे हडन में सूर रहंदो। अम्मा तो गरीब आ, मिस्कीन आ, सुई आहे डोरे में लगंदई पर सॼे जिस्म में सूर रहंदई, हड्डो हड्डो पियो बचंदई। इं बस तड़प होंदई, डाढो दर्द होंदई। अम्मा जे मां लफ्ज़न के सलाम कया। अम्मा जा लफ्ज़ केड़ा ओ बेहया व नौजवान के तो वेठो गारियो ने, ओ नौजवान बेहया व के तो वेठो धक हणे, के तो वेठो घटवत लफ्ज़ गालाए। अम्मा जी जल छाती चवे डॉक्टर साहब भले मुझे हडन में सूर हुजे, वो सूर बर्दाश्त थींदो पर बच्चे जी भुख नथी बर्दाश्त थे। पंहिंजे हडन जो सूर बर्दाश्त थी वेंदो पर बच्चे जी भुख नथी बर्दाश्त। हिन जी दिल कीअं चवंदी आहे होटल ते कढ़ाई वेठो खाईंदो आहे। मां वाइज़ इहे कंदो आहियां, हिन जी दिल कीअं थी चवे होटल ते कढ़ाई खाए पी, माउ जे मानीअ जी यार खे ॻणती न। अल्लाह अकबर हो, अल्लाह अकबर। ओ नौजवान खुशी जो मौका वडड़ा भी बैठा हो, नौजवान भी बैठा हो। मां खुसूसन नौजवान के अर्ज करण आयो आ। अल्लाह जो वास्तो तव माओ के न रंजायो। अम्मा जो साओ निकरण वारो पो भी चवे थी मां बच्चे
के माफ़ करे छो अम्मा जो खून थियो साल को न गुजरा हफ्तो भी मस गुजरो हुंदो तोखा तो पुछा कया माओ जो कत्ल थी वई ये दुनिया रब तबाह करे हां त करे सके पियो मारू कत्ल थियन अञा ये दुनिया रहे मारू कुसजत बच्चन जे हथाड़ो अञा हिन धरती के रहण जो हक आहे फरमाए लक़द ख़लक़नल इंसान फी अहसन तक़वीम अल्लाह से कलामुल्लाह में इंसान जी अजमत बयान कया पर मां तहिया तो चवा सा दिसण जा इंसान हकीकत में इंसान को जानवर भी भला उन्हनि में एहसास आहे ना टे चौथो हिकिड़ो वीडियो ॾिठो फलस्तीन जे नंढे ॿार जो आहे उन नंढे ॿार मुसलमान जे बिल्ली पाली आहे बरमथों जो बम वग़ैरह आयो मीज़ाइल आयो वो सॼो घर तबाह थियो नंढो ॿार बि वीचारो फोत थियो अबो उन ॿार जे लाश के खयूं बीठो आहे पर बिल्ली उन बच्चे जे गिटन के पई थी चुमी अरे जानवरन के भी शर्म तो थे तो मुखे पालियो थे मुसा ब घड़ियों गड गुजारियो हां बिल्ली के मानी दिनी हुंदे बियो हाने बिल्ली जी खिदमत कई हुंदे बिल्ली के भी एहसास है तो कि बिल्ली पंजा गिट्टा मासूम जे गिट्टन सा मिलाए थी पर जे के अढाई साल थन प्यारी थे उन पुट के जो गैरत ना जय बच्चे के 9 महीना जी जल पेट में पई सांडे जय बच्चे के 2.5 साल थन पई प्यारे जय जी जल बच्चे जा किन धोता गंद धोता अज बच्चे के परवाह ना है मां के कत्ल कया थो जडे अम्मा जो उतो जनाज़ो निकतो हुंदो आवा जडे ओड़े पाड़े जी बायूं आयूं हुंदियूं त छा थियो हर को चंदो त बेगैरत पुट माओ मारिया कंहिंजे ज़बान में दुआ निकती हुंदी अम्मा खणी पंहिंजी दिल जी ॻाल्हि कई मां माफ़ कयो में पर हो त अञा अल्लाहु अकबर ओ मुसलमानो बियो भी वाक्यो तो बुधायूं वञावा अल्लाह सही छलसा मुसलमान के हकीकी मुसलमान बनाए मां तवाज़न में हे जुमलो चोंदो रहंदो आ मुसलमान सदाणो सोलो आ मुसलमान बणजणो ॾुखियो आ इंसान सदाणो सोलो आ इंसान बणजणो ॾुखियो आ कलमो पाक पढ़णो सोलो आ कलमे ते अमल करणो ॾुखियो आ कुरान पाक पढ़णो सोलो आ कुरान पाक जे मथा अमल करणो यार ॾाढो ॾुखियो आ ॾाढो ॾुखियो आ ॾाढो ॾुखियो आ कहिड़े मुंहं सां इंसान सॾायूं हां जिन हथन के अम्मा चुमियूं ॾींदी जिन हथन के अम्मा चुमियूं पी दे अज वे हथ कोहड़ी खड़ी माओ जे मथों पा हलन जिन सीने के अम्मा पंजे सीने सा पई मिलाए अज उन सीने में जेका नफरत इज़हार थे ओ नौजवानो हे मां जुमलो चवंदो रहंदो आ सजी दुनिया लोभ लालच जी थी जकने बगैर लालच जे आए को अब्बो आ भी अम्मा जी ज़ात आ जेंजी तुम्हें काई लालच न होजे जेंजी तुम्हें जेंजो तुम्हें कोई गर्ज न होजे उन सा तो छड़ो बजुमला खिली में न थो गालाए मां त हिए चवंदो आ वाइस मुजा ये हुंदान बाबा साईं मां ये चवंदो आ त पी माओ के भला कुछ भी न दे तुझे पैसन को सवा हली विंदा इज्जत सा त गालाए आवा वकज़ा रब्बुक अल्लाह ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैन ihsana अल्लाह फरमायो पहिरे नंबर ते मां रब जो हक वा बे नंबर ते अबे अम्मा जो हक वा हफ्ते जी गाल पो कयो हिकड़े ॾियारे माओ कुसजी वई जेकॾहिं उन ॾींहुं दुनिया तबाह थिया करे सके पो पर जो बे ॾींहं ते वाक़ियो थियो न अल्लाह अकबर
बे ॾींहं वारो जेको वाक़ियो थियो न चवे थो त क़यामत परे आ क़यामत परे नाहे बस परे ज़ोरीअ करे अल्लाहु अकबर नई कोट जे धरतीअ ते नौ कोट उन जे धरतीअ ते जेको मां ॾुखाईंदड़ वाक़ियो तो ॿुधायां हुअ तमाउ कुस जी वई हेॾे नतीजो कहिड़ो पो निकिरे हे तञा वाक़ियो ॾुखियो आहे हिकिड़ो बेग़ैरत बेहया नौजवान नशो करे आयो आइस वारो नशो हाणे इहो रवाज थी वियो वॾनि माण्हुनि जा पुट ऑफिसरनि जा पुट कोई जिन खे जलण पलण वारो नाहे मां तॾहिं त वाइज़नि में चवां थो त पंहिंजे पुटनि ते बि नज़र रखो पंहिंजे न्याणियुनि ते बि नज़र रखो असां रड़ियूं छो था कयूं अल्लाह ॼाणे थो असां तव्हांजा सजण तव्हांजा ख़ैर ख़्वाह मां त वाइज़नि में हे भी जुमला शुरू कया जेकॾहिं तव्हां मिस्कीन हो तव्हां गरीब हो जेकॾहिं अब्बे खे लटा सादा पाता पियान पुट खे 5000 वारो वॻो अब्बो सोचे मुंहिंजे बच्चे पैसा काॾों आंदा अब्बे खे सादरी टोपी पई पुट खे चइनि 5000 वारी टोपी अब्बो सोचे मुंहिंजे पुट पैसा काॾों आंदा अब्बे खे जेकॾहिं सादी चोपल पई पुट खे 5000 वारो सेंडल बूट अब्बो सोचे मुझे पुट पैसा काॾों आंदा आवाज़ है सोचे त अब्बो आवारा न क्यों पंजे बच्चन के आवारा न क्यों पंजे बच्चन ते कड़ी नजर रखो पुट ते भी नजर हुजे पर मां लफ्ज़ वधाए तो चवां सख्ती सां तो चवां न्याणीअ ते अञा वधीक कड़ी नजर हुजे पुट ते भी नजर हो जाए या पुट ते भी नजर हो जाए न्याणियुनि ते भी तवज्जो कर मां पंहिंजे बयान खे पूरो करण वारो आहियां थोड़ा 2 मिनट तुझा वधीक वठण तो चाहियां एक सूरत ॿुधायो त असां काथे पाता असां कीअं कहिड़े नमूने पाण खे इंसान सॾाए मुसलमान त अञा बाद में असां इंसान पाण खे कहिड़े नमूने सॾाए अल्लाहु अकबर नए कोट जे धरतीअ ते हिकिड़ो आवारा बेहया बेगैरत नौजवान नशो करे आयो नशे खां बाद में पंहिंजे सगी माउ जी लज लुटिया पुट थो पंहिंजे सगी माउ जी लज लुटे मां तोखो तो पुछा कयां कहार भी त यो मंज़र ॾिसंदो हूंदो मलाइक भी त यो मंज़र ॾिसंदा हूंदा मलाइक चवंदा हे त इंसान जंहिंजे लाइ रब करीम खे इलाज कयासीं पैदा न करेन इहो मंज़र ॾिसी पोइ बि अल्लाह दुनिया तबाह न कई अॼु माउ पुट जे हथां जो लुटजे असां इंसान सॾायो पाण खे माउ जो बच्चे जे हथां लुटजे गैरत हली वई शनास हली वई फ़क़त मां न लंबे न वाक़िए खे लंबो न तो कया न तो खोड़े न में दर्द थी खोड़े न में गालियूं थी पर हिकड़े पासे ॾे तो के वठी तो हलणो चाहियां इहो पासो थोड़ो ॿुधजे जंहिं दौर में माउ जी इज्जत पुट हथां लुटजे जंहिं दौर में भेण जी इज्जत भाउ हथां लुटजे जंहिं दौर में धीउ जी इज्जत अबे जे हथां लुटजे पोइ मूंखे थोड़ो जवाब ॾे इन दौर में भला हाणे न्याणी विहारणु जाइज़ आहे मां छा थो चवां जंहिं दौर में माउ भी महफूज न है जंहिं दौर में भेण भी महफूज न है जंहिं दौर में न्याणी भी महफूज न है काथे पीउ बेगैरत थियो काथे पुट बेगैरत थियो काथे भाउ बेगैरत थियो तव्हां को तो पुछा कयो अहिड़े माहौल में न्याणी विहारणो काथे जाइज़ वा अञा भी अख न खोलियो त कॾहिं खोलींदासीं क़यामत खां पोइ खोलींदासीं अञा भी जेकॾहिं न सोचो त कॾहिं सोचींदासीं लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उसवतुन हसना जेकॾहिं जन्नत खपई अल्लाह जो रज़ामंदो खपई मिठे मोहम्मद करीम जे सुन्नत खे अपनायूं अचजाए आवाज़ रसूलुल्लाह जे सुन्नत को बाहर तबाही
रसूलुल्लाह साईं जी सुन्नत को बाहर तबाही आ। बस मां तव्हां खे इहो ई अर्ज़ थो रखां, हे कुरान पाक जा आवाज़ा, हे कुरान पाक जा वाइज़, हे कुरान पाक जी लोलियूं, पोइ अल्लाह क़यामत के धिके थो त अञा आहिनि कुरान जे आवाज़ ॿुधण वारा। पोइ अवा समुंड उते मछूं बि आहिनि त कछऊं वागूं बि आहिनि। पोइ उन्हनि वागुनि जे लिहाज़ सां समुंड सुके नथो। पोइ जेकॾहिं हे कलामुल्लाह खे बि बंदि कंदे त पोइ बाक़ी छा बचंदो? छॾियो रीतनि खे, छॾियो रस्मुनि खे, छॾियो शैतानी कमनि खे, छॾियो शैतान उन्हनि कमनि खे छॾे ॾियो जंहिंमें शैतान ख़ुशि थो थिए। उहे कम कयो जंहिंमें रहमान बि ख़ुशि थिए, मिठो मुहम्मद बि ख़ुशि थिए। महबूब ख़ुशि थींदई त रब बच्चन में बरकतूं ॾींदई, बच्चन खे सेहत ॾींदई, बच्चन खे अल्लाह सलामत रखंदई, अल्लाह राज़ी थींदई। अल्लाह तोखे मुसीबतुनि खां, तकलीफ़ुनि खां, ॾुखनि खां, परेशानी खां बचाईंदो। बच्चन जा मसइला हुजनि, न्याणी जा मसइला हुजनि, ज़मीनुनि जा मसइला हुजनि, बीमारी जा मसइला हुजनि, रोज़गार जा मसइला हुजनि, हलियो अचेसि, हलियो अचेसि, हलियो अचेसि। रहमत खुली पई अथसि, रहमत दरवाज़ो खुलियो पियो अथसि। तूं रब जे दर ॾे हलियो आहे, इंशाअल्लाह तुंहिंजा बेड़ा ई पारनि। अल्लाह से जेको कुझु मूंखां चवरायो मूंखे बि अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। अवां जेको कुझु ॿुधो रब अवां खे बि अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।